हैदराबाद के परेडाबाद में घर की छित किरण सबब नौजवान पौत संदस वालदा जख्मी थी पई है। तफ़सील बुधाइण जे लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद है सलीम मला। सलीम, छा वधीक तफ़सील है? आज बिल्कुल ही हैदराबाद जे परेटाबाद वाले इलाके में घर की छित किरण सबब नौजवान फौत थी है, जॾहिं वालदा जेका हुनजी उहा ज़ख्मी थी है। हैदराबाद जे इलाको है परेटाबाद, इनमें अफ़सोसनाक हादसो पेश आयो है, जिन दौरान घर की जेका पक्की छित है उनजा वॾा जेके छापड़ हूंदा आहिनि उहे किरण सबब 22 वरहनि जो नौजवान मोहम्मद जान दबजी पहुती है, जॾहिं संदसि वालदा सख़्त ज़ख्मी थी पई है। इतला मिलण ते इलाके वासियुनि ऐं इमदादी जेके टीमूं आहिनि उन्हनि ज़ख्मियुनि खे कढी सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो। डॉक्टर नौजवान जे फौत थियण जी तस्दीक कई, जॾहिं त ज़ख्मी औरत खे इलाज फराहम कयो पियो वञे। वाक़े खां पोइ घर में कोहराम मची वियो आहे, जॾहिं त वधीक जांच जारी आहे। जी सलीम, अवां जी मेहरबानी।